जी नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। कराची में मैरीटाइम म्यूज़ियम में DX सिंध फैमिली कल्चर प्रोग्राम जो इफ्तिताह थी वियो आहे। अहम खबर है अवासा शेयर कंदासीं। 3 ॾींहनि ताईं जारी रहंदड़ तकरीब जो इफ्तिताह सूबाई वज़ीर अरशद वली मोहम्मद कयो आहे। अवासा ख़बर शेयर करे रहिया आहियूं। अहम खबर है कराची खां मैरीटाइम म्यूज़ियम में DX सिंध फैमिली कल्चर प्रोग्राम जो इफ्तिताह कयो वियो आहे। जी नाज़रीन, असां हाणे जॉइन किया है ब्रेकिंग न्यूज़ है तव्हां सां शेयर कयूं पिया। कराची में 3 ॾींहनि ताईं जारी रहंदड़ तकरीब जो इफ्तिताह कयो वियो आहे। कराची के मैरीटाइम म्यूज़ियम में DX सिंध फैमिली कल्चर प्रोग्राम जो इफ्तिताह थी वियो आहे। सिंध फैमिली कल्चर प्रोग्राम में मुख़्तलिफ़ स्टॉल लगाया विया आहिनि। माण्हुनि भरपूर नमूने सां शिरकत कई आहे। एक भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। मैरीटाइम म्यूज़ियम में DX सिंध फैमिली कल्चर प्रोग्राम जो इफ्तिताह थी वियो आहे। अवासा ख़बर शेयर करे रहिया आहियूं। कराची खां मैरीटाइम म्यूज़ियम में DX सिंध फैमिली कल्चर प्रोग्राम जो इफ्तिताह कयो वियो। तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ रिपोर्टर आमिर सुप्रो खां। जी आमिर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, मैरीटाइम म्यूज़ियम में DX ग्रुप पारां सिंध कल्चर 3 ॾींहनि जो मेलो आहे उन जो इफ्तिताह सूबाई वज़ीर आहे उन कयो आहे। उन खां पोइ मुख़्तलिफ़ स्टॉल लगाया विया आहिनि जंहिंमें सिंध जी सकाफ़त जूं शयूं, टोपी, अजरक, पिंडियुनि समेत ॿियूं आहिनि शयूं उहे रखियूं वयूं आहिनि। ऐं वॾो अंग आहे माण्हुनि जो मैरीटाइम म्यूज़ियम में मौजूदु आहे। ॿिए तरफ़ आहे मैरीटाइम म्यूज़ियम में थींदड़ कल्चर जो प्रोग्राम आहे उनजी मीडिया आहे पार्टनर आवाज़ TV पिणु आहे। हींअर बि कवाली महफ़िल जारी आहे, पर वॾो अंग आहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां माण्हुनि जो कल्चर जे हवाले सां 3 ॾींहनि जो मेलो आहे उहो हिन महिल बि जारी आहे। माण्हुनि पारां मुख़्तलिफ़ स्टॉल आहिनि उहे बि पिणु लॻाया विया आहिनि। जी वॾी महिरबानी आमिर इन वारे सां तफ़सीली तौर ते आगाह करण जे लाइ।